सिंध हाई कोर्ट गुम थियल निगरान वज़ीर आज़म खे घुराइण जो इशारो ॾेई छॾियो आहे। जस्टिस नेमत आहिनि त पुलिस ऐं इंतज़ामिया जे हथ में कुझु बि नाहे त पोइ घुराइणो पवंदो। जस्टिस नेमतुल्ला फलपोटो रिमार्क्स आहिनि त कराची मां गुम थियनि खे 10 साल गुज़री विया आहिनि पर का बि अॻभराई नाहे थी। अहम रहिया आहियूं, इहा अहम ख़बर आहे जेका अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट गुम थियल माण्हू निगरान वज़ीर आज़म खे घुराइण जो इशारो ॾेई छॾियो आहे। जस्टिस नेमतुल्ला पुलिस ऐं इंतज़ामिया जे हथ में कुझु नाहे त पोइ वज़ीर आज़म खे घुराइण। नेमतुल्ला फलपोटो रिमार्क्स त कराची मां गुम थियल माण्हुनि जे केसनि खे गुज़री विया आहिनि पर का बि अॻभराई नाहे थी। ब्रेकिंग न्यूज़ अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। कोर्ट गुम थियल माण्हुनि जे केस में निगरान वज़ीर आज़म खे घुराइण जो इशारो ॾेई छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट गुम थियल माण्हुनि जे केस में निगरान वज़ीर आज़म खे घुराइण जो इशारो ॾेई छॾियो। जस्टिस नेमतुल्ला फलपोटो रिमार्क्स आहिनि त पुलिस ऐं इंतज़ामिया जे हथ में कुझु बि नाहे त पोइ वज़ीर आज़म खे घुराइणो पवंदो। जस्टिस नेमतुल्ला फलपोटो रिमार्क्स त कराची मां गुम थियल माण्हुनि जे केसनि खे 10 साल गुज़री विया आहिनि पर का बि अॻभराई नाहे थी। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सिकंदर भुट्टो। जी सिकंदर, सिंध हाई कोर्ट गुम थियल माण्हुनि जे केस में निगरान वज़ीर आज़म खे घुराइण जो इशारो ॾेई छॾियो आहे। वधीक तफ़सील नवां ॾगा कजो। आज जी कयूं आज जेको आहे त सिंध हाई कोर्ट जी बरुकनी बेंच आहे जस्टिस नेमतुल्ला फुलपोटो ते बदल अदालत में गुम थियल माण्हुनि जे केस जी ॿुधणी थी आहे। अदालत में गुम थियल माण्हुनि जे केस में जस्टिस नेमतुल्ला फुलपोटो पारां जेको आहे त इशारो ॾिनो त वज़ीर आज़म पाकिस्तान खे हाणे घुराइणो पवंदो। जस्टिस नेमतुल्ला फुलपोटो चयो त पुलिस ऐं इंतज़ामिया जे हथ में कुझु न आहे त पोइ वज़ीर आज़म खे छो न घुरायूं। अदालत चयो त कराची मां गुम थियल माण्हुनि जे केसनि खे 10 साल गुज़री विया आहिनि पर का बि अॻभराई न थी रही आहे। अदालत रिमार्क्स ॾिना त JITs ऐं टास्क फोर्स जूं केतिरा ई इजलास थिया आहिनि पर सभु बेनतीजा विया आहिनि। अञा ताईं हुननि मां का बि नतीजा न निकिता आहिनि। जस्टिस अमजद सैतो ॿुधणी दौरान चयो त 10 सालनि खां रोज़ानो 10 खां 15 गुम थियल माण्हुनि जा केस ॿुधूं था पर नतीजो कुझु बि नथो निकिरे। जस्टिस अमजद सैतो जो इहो बि चवणो त कॾहिं एतिरो वक़्तु कंहिं ॿिए केसनि ते ॾियूं हा त केतिरा ई केस जेके आहिनि त उहे निमटिजी चुके था ऐं असां सॼो वक़्तु जेको आहे त इन गुम थियल माण्हुनि ते लॻायूं था पर उनजो नतीजो बिल्कुलु ज़ीरो अचे थो। अदालत में दरख़्वास्त गुज़ार मसमात ज़ैबुल निसा जे वकील चयो त दरख़्वास्त गुज़ार जो मुड़ुसु पापोश नगर मां 2017 खां गुम आहे। अदालत में सिंध सरकार जे वकील चयो त JITs जा 21 इजलास थी चुका आहिनि पर अञा ताईं को बि गुम थियल माण्हुनि जो पतो न पइजी सघियो आहे। जस्टिस नेमतुल्ला फुलपोटो ॿुधणी दौरान चयो त शहरियुनि खे अदालत में जेको आहे त हर सूरत में पेश कयो वञे। असां इहो ॾिसूं था त को बि जेको आहे त वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत जा अमलदार आहिनि उहे हिन ते जोगा क़दम न पिया खणनि। अदालत ॿुधणी ते अॻभराई वारी रिपोर्टूं जेके आहिनि त उहे तलब कई। अदालत वफ़ाक़ी सूबाई घरू सेक्रेटरियुनि खां IG सिंध ऐं ॿियनि वस्तार इदारनि खां बि रिपोर्टूं तलब कयूं आहिनि। अदालत ॿुधणी जेके आहे त 15 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। जी ठीकु आहे सिकंदर भुट्टो, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी।